दुनिया में मां अल्लाह रहम करे वरी तो रहम क्या जो प्यारे नबी जूं दुआऊं तव बाकी कब्र में रहम न थींदव। ओ कब्र जे अज़ाब खे मस्करी बनाइण वारो ओ भोग बनाइण वारो मरो त ख़बर पए। मांखे हिकिड़े दोस्त वीडियो ॾेखारियो अलाए काथों जो वो वीडियो बहरहाल जनाज़े के खयूं था अचनि मोबाइल ते वीडियो रिकॉर्ड थी रहियो आहे। जनाज़े के अची लहद में कब्र में था लाइन त बाहि जा बबड़ कब्र मुंह पे निकिता रड़ियूं पइजियूं दाहूं पइजियूं चीखां पइजियूं अल्लाह अकबर जूं सदाऊं बुलंद थियूं। ओ मुझा अज़ीज़ो मुझा दोस्तो मां वीडियो में ॾिसां पियो मुझा वार उभा थी विया। अल्लाह जी वहशत ऐं दहशत मुंहिंजे मथां तारी थी वई। मुझे अखियुनि मां पाणी वही आयो। उतों वारनि जो हाल तलाए छा हूंदो। यकदम मिट्टी विझदा था वञनि कब्र में कब्र मिट्टीअ सां भरींदा विया आहिनि। उनजे बावजूद तो भी उहा बाहि कब्र खां मिट्टीअ खां ज़मीन खां ज़ोरीअ ॿाहिर निकिती पई अचे। हाणे दिल ते हथ रखी कब्र वारो ॿुधायो जेका बाहि ज़ोरीअ कब्र खां मिट्टीअ खां ज़मीन खां ॿाहिर निकिती पई अचे अंदर मुर्दे सां छा हालत कंदी हूंदी। असां कब्र जे अज़ाब खे कुछ समझो ही नथा। कराची जे पासे जे बरसात जे करे हिकिड़ी कब्र खे सोराख पइजी वियो। उतों जो हिकिड़ो नौजवान वीडियो मोबाइल ते रिकॉर्ड थो करे ऐं ॾेखारे थो त ही ॾिसो हिकिड़े व्याजे जी कब्र आहे। ॾिसो त सयूं मींहं जे करे बरसात जे करे कब्र में सोराख पइजी वियो अथसि। अलाए कहिड़े कहिड़े क़िस्म जा हिन मूं जीत था निकिरनि अलाए कहिड़े कहिड़े क़िस्म जूं बलाऊं थियूं निकिरनि। ओ मुंहिंजा अज़ीज़ो ओ मुंहिंजा दोस्तो मां वीडियो में ॾिसां पियो हैरान थियुमि। अहिड़ा जीत जो कॾहिं न ॾिठासीं न ॿुधासीं अहिड़ियूं बलाऊं न ॾिठियूं न ॿुधियूं जेके अल्लाह साईं व्याजे जे कब्र में जीतनि ऐं बलाउनि खे भरे छॾियो। अॼु असां मस्करी बनायो आहे कब्र जे अज़ाब खे। ओ मुंहिंजा भाइरो पाण संभालियो कब्र जो अज़ाब ख़तरनाक अज़ाब आहे दर्दनाक अज़ाब आहे। ओ मुझा अज़ीज़ो जाते मौत त अचणो ई नाहे जाते कब्र जे अज़ाब में रहम थियणो ई नाहे। जेकॾहिं तव्हांखे कब्र जे अज़ाब खां पाण खे बचाइणो आहे त वेली अल्लाह जे दरवाज़े ते मोटी अचो। क़ुरान जा आशिक़ थियो पतंग थियो परवाना थियो अल्लाह ताला जी फरमा बरदारी में जिंदगी गुजारियो। प्यारे नबी मोहम्मद करीम जी ताबेदारी में जिंदगी गुजारियो। अल्लाह जी ज़ात जो कसम दुनिया में भी आबाद रहंदो त कब्र क़यामत भी अल्लाह तव्हांजी सवारे सिंगारे छॾींदो। भोग न समझो कब्र जे अज़ाब खे रुजो कब्र जे अज़ाब खां खौफ कयो। इमाम गज़ाली रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो वाक़ियो लिखियो आहे त हिकिड़ो नौजवान हो जंहिंखे कशफुल कुबूर जो इल्म हो।
वतदो कबरुन जूं जाचा कंदो त कंहिंजे मथों अज़ाब तो हले, कंहिंजी जन्नत लगी पई आ कबर। और हिकिड़ी कबर ते अची बीठो कशफुल कुबूर के को एडो अज़ाब न कबर जे मथों हली रहियो जो दा करे वो नौजवान किरी पियो, हथ पेर सुकियस, जिस्म सजो सुन थियस, अखियूं बीजियस। खणी मिटम आए त घर में आया, वॾा इलाज करायूं, तबीबन हकीमन खे ॾेखारियूं, पर कंहिंखे बीमारी समझ में ही न पई अचे। वात में पानी पिया विझनि त वात मां पानी निकितो पियो अचे, कश पिया विझनि त उहा बि निकिती पई अचे। हे न जीअरनि में न मोहलनि में, सिर्फ दिल धड़केस भई, सजो जिस्म हिन जो हरकत करण खत्म करियो। आखिर हज़रत इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे त कमजोरी जे करे, बुख जे करे, उन जे करे आस्ते आस्ते उन जे जिस्म तूं खलूं लहंदियूं पे वयूं। आस्ते आस्ते गोश्त जिस्म जो छणंद पियो वियो, पिछाड़ीअ मरंदे मरियो, पर एडो अल्लाह जे अज़ाब जो खौफ उन जे मथों तारी थियो जो पिछाड़ीअ ताईं ज़ुबान उन जी खुली न सघी, होश में न अची सघियो। एडो कबर जो अज़ाब खतरनाक। नबी साईं अची रहा, बिन कबरन वटा नबी साईं जो गुज़र थियो। साहबा खे फरमायूं परे थी वञो, हिन ॿिन्ही कबरुनि खां वॾो अज़ाब तो हले। बई कबरुनि वारा रड़नि में, दाहुनि में, चीखुनि में। साहबनि फरमायो साईं असांखे ॿुधण में रड़ियूं दाहूं चीखा नथियूं अचनि। नबी साईं फरमायो इहो अल्लाह जो फज़ल आहे जो अल्लाह साईं इन्हनि जूं रड़ियूं, इन्हनि जूं दाहूं ऐं चीखा तव्हां दुनिया वारनि खां मख़फ़ी कयूं, जेकॾहिं तव्हांखे इन्हनि जूं दाहूं ॿुधाए त दुनिया वारनि जा हाव फाटी पवनि।